ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। बाबा खे याद करे संकल्प करो। मां आत्मा सर्व गुणनि सां संपन्न, सर्व शक्तियुनि सां संपन्न, सर्व ज्ञान सां संपन्न आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चईंदा आहिनि कि ॾिसो, जीवन में परिस्थितियूं त ईंदियूं ई आहिनि, कोई न कोई ॻाल्हि आए दिन कुझु न कुझु ईंदी आहे। पर बाबा असांखे चवनि था कि हर परिस्थिति खे पंहिंजो शिक्षक सम्झो। कि ये परिस्थिति जो भी आई आहे, ये असांखे कुझु सिखाइण आई है ना। ॾिसो, ग़रीब चइण में चईंदा आहिनि कि ये ग़रीब आहिनि, भीख मांगदा आहिनि, लेकिन उहो बि असांखे दया करणु सेखारींदा आहिनि। हालांकि भीख मांगण सुठी ॻाल्हि न आहे, भई कर्म करो। कोई साधु संत सन्यासी ईंदो त चईंदा अची आ मांगण, न तव्हां भॻवान खे यादि कंदा आहियो न, त भॻवान त वैसे त भॻवान तव्हां ते बि, तव्हां द्वारा बि तव्हांजी मदद करे सघंदो आहे, लेकिन तव्हां हुननि खे भॻवान सम्झंदा आहियो न। पहिरियों उहो मांगदा न हुया, अॼुकल्ह मांगदा आहिनि त माण्हू सोचदा आहिनि मांगण अची विया, है न। त बाबा चईंदा आहिनि, ॾिसो ग़रीब जेका हूंदा आहिनि न, त उहे सड़क ते वेठा हूंदा आहिनि। त छो जी दुनिया में दया भाव, रहम भाव, क्षमा भाव ये ख़तम थो थींदो वञे, है न। त ॾिसो ग़रीबी बि छो निकिती, अगरि असां कारण ढूंढूं, भई दुनिया में कुझु बि थिए थो, उहो के न के कारण सां थिए थो। त अॼु माण्हू हारे करे न, कोई करोड़पति हिकदमि हुनखे माण्हू धोखो ॾेई छॾे, त माण्हुनि जी सम्झ ई घटि थी वेंदी आहे कि मूंसां ईअं थी वियो, है न। काथे त मां 5 स्टार होटलनि में रोटी खाईंदो हुयमि, काथे अॼु मुंहिंजे जेब में रुपयो बि न आहे, त उनजो दिमाग़ पोइ कमु न कंदो आहे, त वेही रहंदो आहे। पोइ माण्हू सोचदा आहिनि भई ग़रीब आहे, सड़क ते वेठो आहे, भई ॾियो हिनखे पैसा। त उहो बि असांखे कुझु सिखाए थो न। कोई बि माण्हू फालतू न आहे, फ्री न आहे। हर माण्हू असांखे कुझु न कुझु, हर हिक जो कोई न कोई पार्ट आहे हिन ड्रामा। त इहे जीवन में ॾिसो परिस्थितियूं जो ईंदियूं आहिनि, अॼु अगरि कंहिंखे एकदमि एॾो घाटो पइजी वञे, त अगरि उहो सोचे कि मूं वटि पैसो हुयो त मां हुनखे कीअं कार्य में लॻाईंदो हुयमि, अॼु मूं वटि न आहे त अॼु मूंखे कीअं जीवन जीअणो। असांजो लक्ष्य इहो हुजणु खपे कि असांखे सदा जीवन में ख़ुशि रहणो, बेफ़िक्र रहणो। असांखे सदा जीवन में हर सिचुएशन जे समय भॻवान खे न भुलिजणो, है न। तॾहिं अगरि अचानक कंहिंजे बि जीवन में अहिड़ी हालत आई, अची वई, त हुनखे अगरि यादि रहंदो कि मूंखे ख़ुशि रहणो आहे, मूंखे सदा भॻवान सां गॾु रहणो आहे, तॾहिं ई उहो अॻियां निकिरी सघंदो आहे न। त माण्हू सुठो भलो माण्हू त
अगर माण्हू भगवान सां न जुड़ल आहे, सिर्फ़ पंहिंजे अहंकार में ई घुमे थो, ऐं माण्हुनि खे सभु मिली जुली करे, अॼुकल्ह माण्हू दोस्तनि ते बि विश्वास न करे सघंदो आहे। न, अॼुकल्ह माण्हू छा थो करे कि भाउ ते नथो विश्वास रखे, दोस्त ते थो रखे। पर अॼु असां ॾिसूं दुनिया में हर हिकु आत्मा बुराइनि जे वश थी वई आहे। छा थींदो आहे, भाउ ते छो न रखंदो, कॾहिं भाउ धोखो ॾींदो, कॾहिं हुनजी पत्नी हुनखे भड़काईंदी, कॾहिं कंहिं कारण सां चलो भाउ भाउरनि में लड़ाई थी वई, त असांखे इहो न सोचणो भई भाउर इहे ख़राब आहिनि, मुंहिंजा दोस्त सुठा आहिनि। असांखे कॾहिं बि इन कलयुगी दुनिया में जे लाइ त आहे न, भॻवान सां सर्व संबंध निभायो। हिकु हिन समय तव्हां हिकु भॻवान खे ख़ुदि जो मञी करे हलंदव, त ई तव्हां जीवन में हर परिस्थिति में कुझु सिखी करे अॻियां वधी सघंदा आहियो। न, अॼु अगरि तव्हां चईंदव मुंहिंजा माउ पीउ कंहिं ॾींहुं माउ पीउ बि असांखे धोखो ॾेई सघंदो आहे या शरीर छॾे हली वञी सघंदो आहे। अॼु तव्हां चईंदव पति पति पति, कंहिं ॾींहुं पति बि तव्हांखे धोखो ॾेई सघंदो आहे या शरीर छॾे करे हली वञी सघंदो। अॼु माण्हू चए थो मुंहिंजी पत्नी 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 जे कारण सभिनि सां लड़ी वेठो। न, मुंहिंजी पत्नी सुठी आहे, ॾाढी सुठी आहे। अगरि जंहिंजी पत्नी सुठी हूंदी आहे न, उहो घर ठाहे करे हलंदी आहे, भले हुनखे 10 गारियूं माण्हू ॾे, हू त बि पंहिंजे पति खे चईंदी न कोई ॻाल्हि कोन्हे, हल हिननि सां गॾु हल। त अॼु पत्नी पत्नी करे थो, कल्ह जो पत्नी जे कारण माउ पीउ सभिनि सां विड़ी झिगड़ी करे अलॻि थी वियो, पत्नी बि धोखो ॾेई छॾी, पोइ काॾे वेंदो इंसान। त इन करे बाबा त परमात्मा त चईंदा आहिनि सर्व संबंध निभाईंदे हुए पहिरियों सर्व संबंधी भॻवान खे सम्झो। त कारण के बि कारण असांजो कुझु कंहिंसां संबंध टुटी बि पियो, त कम से कम भॻवान त आहे न असां सां गॾु। न, सर्व संबंधी भॻवान त आहे असां सां गॾु हर संबंध जे रूप में। त बाबा हाणे चवनि था कि हिन दुनिया में कोई बि तकलीफ़ अचे थी, कोई बि परिस्थिति अचे थी, त हुनखे पंहिंजो शिक्षक सम्झो कि असांखे कुझु सिखाइण आई आहे। हर परिस्थिति असां में, हर परिस्थिति खे पार करण में हिकु त असांखे सहन शक्ति खे कार्य में लॻाइणो पवंदो आहे, ॿियो सामनो करण जी शक्ति, मतलब हुनखे असां उहो साम्हूं आई आहे उहा ॻाल्हि, मां हेॾे ॻाल्हि हेॾे, मां परमात्मा जी यादि में आहियां, उहा ॻाल्हि ख़तम थी, त इहे थियो सामनो करणु। न, जीअं असांजे साम्हूं शेर अची वञे ऐं असां आहियूं, त अगरि असां में शक्ति आत्मिक बल हूंदो या असांखे कुझु न कुझु अहिड़ी चीज हूंदी, त असां शेर ते बि विजय प्राप्त करे सघंदासीं। न, त माण्हू चईंदा आहिनि शेर सां बि जीते आहियो, पर हुन समय उहा आत्मा भॻवान खे यादि कंदी आहे, त भॻवान जी शक्ति हुनखे शेर सां बि विजय प्राप्त कराए सघे। न, लेकिन अहिड़े समय न उन्हनि खे भॻवान यादि अची सघंदो आहे जंहिंखे आदत हूंदी आहे। न, अगरि असांजे साम्हूं शेर अची वियो त असांखे छा यादि ईंदो? असांखे छा यादि ईंदो? सोचो, असांजे साम्हूं थोरो ईअं हिले थो, तुरंत बाबा यादि अचे थो, परमात्मा यादि अचे थो। त ईअं असांखे शेर त न, लेकिन शेर जहिड़ा माण्हू, अहिड़ी सिचुएशन असांजे साम्हूं ईंदी, उन समय असांखे भॻवानु यादि रहंदो, त जीअं उहा परिस्थिति पार करे छॾंदासीं। पोइ केतिरो बि समय लॻे, जंहिंजो जल्दी भॻवान ते विश्वास हूंदो आहे, त हुनखे उहा परिस्थितियुनि खे जल्दी पार करे छॾंदो आहे। ऐं जेको भॻवान ते विश्वास न रखी हलंदो आहे,
लेकिन त बि पिछले जन्मनि जा कर्म सुठा हूंदा आहिनि त माण्हू बि उन्हनि जी मदद करे छॾींदा आहिनि। न इहे बि ॾिसो, समय ते मदद माण्हू असांजी करे, इहे बि असांजो भाग्य हूंदो आहे। इहे बि असांजे पिछले जन्मनि जो कर्म हूंदो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे जीवन में कोई बि परिस्थिति अचे त हुन सां कुझु न कुझु उहा असांखे सिखाइण आई आहे, त असांखे कुझु न कुझु सिखणो आहे। भई ॿार जिद्दी आहे, नथो वञे, हाणे माण्हू हिन में बि परेशान थी वेंदा आहिनि। माण्हू खां परेशानी ॿुधो न त माण्हू ॿुधी करे खिलंदो कि बसि हीअ टेंशन थी ॾुखे। सुबुह खां राति ताईं माण्हुनि जे जीवन में कोई टेंशन न आहे, लेकिन माण्हू सोचे सोचे हिकु नंढी ॻाल्हि खे वॾो करे छॾींदो आहे। माण्हुनि में सहन शक्ति न हुजण जे कारण उहो हिकु नंढी ॻाल्हि खे बि एॾो वॾो करे छॾींदो आहे कि जीअं त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि है न। हिकु ॿार खे उथाए करे स्कूल मोकिलण कई माण्हुनि खे ॾाढो ई वॾो कमु लॻंदो आहे। उहो तव्हांजे कारण आहे, छो जो तव्हां हुनखे सोचे सोचे वॾो कंदा आहियो। जीअं त माउ पीउ न हिनखे स्टैम्प ई लॻाए छॾींदा आहिनि कि अरे हिनखे सुबुह सुबुह जो उथारण त ॾाढो ई मुश्किल आहे, पोइ ईअं करण। इहे असां जेतिरो इएं सोचंदा आहियूं, चाहींदा आहियूं न, ओतिरो इहो थींदो वेंदो। अगरि असां सोचूं कोई ॻाल्हि कोन्हे, हिनखे सुबुह जो इहे ई त कमु करिणो आहे, ज्यादा कुझु कमु थोरी आहे, ठीकु आहे, उथाए करे मोकिले छॾींदासीं। जीअं त असां पहिरियों खां ई सुठी सोच सां हुन समय खे तयार था करे रखूं। जॾहिं समय ईंदो ॿार खे उताए मोकिले छॾींदासीं, बसि तयार व्यार कराए। त असांखे माण्हू कोई महिमान घर में अञा फोन आयो न, असां अचूं था, बसि माण्हुनि जी टेंशन, शादी टेंशन, महिमान था अचनि। महिमान अॼुकल्ह त कंहिंजे घर ईंदा बि न आहिनि, लेकिन अचनि था। हुन समय तव्हां सोचो, अगरि अचानक तव्हांखे हुननि जे घर वञिणो पियो त न, कोई माण्हू दिल्ली बॉम्बे मां कोई तव्हां हिते ईंदो तव्हां वटि, त अचे त होटलुनि में रहे त तव्हांखे सुठो लॻंदो। उहो रहे होटल में त बि तव्हांखे सुठो न लॻंदो न। सम्झो तव्हां रहंदा आहियो दिल्ली में, माण्हुनि खे दिल्ली घुमणी आहे, बॉम्बे मां दिल्ली में ईंदा, तव्हांजे घर न अचनि, होटल में रहनि त बि माण्हू चवंदा अरे घर असांजो होटलुनि में छो वेठा आहिनि। न नूंहंर त चईंदसि सुठो थी वियो, बाक़ी वॾा जेका हूंदा घर में चईंदा अरे एॾो वॾो घर पियो आहे, होटलुनि में छो था रहो। मतलब माण्हुनि खे हिकु ॻाल्हि में कोई टिकल ई न आहे। त बाबा चवनि था कि जीवन में ॾिसो, अगरि माण्हू कोई चए असां अचूं था, ईअं मिलण बि था अचनि, त बि माण्हुनि खे छो थो अचे, छो थी अचे, ईअं उअं। मतलब इंसान खे ख़ुदि खे ॾिसणो खपे कि मां केॾी केॾी नंढी नंढी ॻाल्हियुनि जे लाइ मां टेंशन थी करां, मां अहिड़ी नंढी ॻाल्हि खे एॾो वॾो छो थी ठाहियां। भई दुनिया आहे, गृहस्थी ठाती अथव, न त सन्यासी ठही वञो न, जंगलनि में वञी रहो। न माण्हू एॾा वॾा महल ठाहे करे वेठो आहे, अकेलो रही छा कंदो। माण्हुनि खे रहण लाइ जॻह न आहे, तव्हां एॾा वॾा घर ठाहे अकेला ई था रहो। तंहिंखां सुठो त तव्हां वञो जंगलनि में झोपड़ी ठाहे वेठो, हिते माण्हुनि खे ॾियो घर रहण लाइ। मतलब दुनिया खे ख़राब कीअं कयो आहे, इंसान ई त कयो आहे न। अॼु इंसान ईअं करे थो, न त ख़ुदि मिले थो, न ॿियनि खे मिलण ॾिए थो। भई तव्हांखे कमु न करिणो आहे, तव्हांखे सुठो लॻे, नथो सुठो लॻे त हिकु कमरे में वेठा रहो, बाक़ी त माण्हू कराइण वारा त अॼुकल्ह मायूं रखनि, ऐं आराम सां खाइनि पीअनि मस्तु रहनि। त उहो बि न, त प्रॉब्लम जेकी आहे इहा सभु कंहिं कई आहे, मनुष्य ई कई आहे न। हिकु नंढी नंढी ॻाल्हि खे, रोटी ठाहिण खे माण्हू एॾो वॾो कमु सम्झंदो, ॿार खे स्कूल मोकिलण एॾो वॾो कमु सम्झंदो आहे, ॿारनि खे पढ़ाइण एॾो वॾो कमु सम्झंदो आहे, त न पढ़ायो। अॼुकल्ह घर वेठे बि ॾाढी ऑनलाइन कोचिंग अचनि थियूं,
त ॿार पैदा ई न करो त शादियूं करो ई न, है न, त पॉपुलेशन बि घटि थी वेंदी, पोइ त माण्हू आराम सां रहंदा। त ॾिसो इंसान जी इच्छा बि आहे ॾाढी, लेकिन उनखे जॾहिं को कमु कंदो आहे त उनमें टेंशन बि ज्यादा कंदो आहे। हाणे भॻवानु करे त करे छा, न तव्हांजो ॿार चए ईअं बि करां, ईअं बि करां, ईअं बि करां, ऐं हिन में ईअं न हुजे, ईअं न हुजे, त माउ पीउ मुंझी वञनि, तोखे करिणो छा थी। त उहो ई भॻवान बि मुंझंदो त न आहे, पर भॻवानु इन करे ई हिन सृष्टि ते शरीर हिन सृष्टि ते शरीर वठी न रहंदो आहे, छो कि हिन समय ख़ासकर कलयुग अंत जे समय सभु ॿार एॾा मुंझल हूंदा आहिनि, हुननि खे कुझु की सम्झ नथी अचे छा करूं छा न करूं। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जॾहिं तव्हां चओ था कि सभु कुझु तुंहिंजो आहे, त जॾहिं सभु कुझु मुंहिंजो आहे त तव्हांखे टेंशन करण जी छा ज़रूरत आहे। तव्हां चईंदव करिणो त असांखे पए थो, न त छा कंदव। अगरि ॿारनि खे बि स्कूल सुबुह जो बि न उथंदव, रोटी बि न ठाहींदव, धंधो बि न कंदव, त छा सॼो ॾींहुं सुम्ही पईंदव, सुम्ही सुम्ही पोइ बीमार थी वेंदव, पोइ वरी रड़ियूं कंदव मूंखे बीमारी थी वई, भॻवान अच। हिन करे असांखे जीवन ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां जीअणो खपे न। जीवन में असां जो बि कुझु करूं था, सुबुह खां राति ताईं हर कमु ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां करो। कोई बि परिस्थिति अचे थी, कोई बि ॻाल्हि अचे थी, ही ज़रूर असांखे सिखाइण आई आहे। ख़ासि कर ॿार त असांखे ॾाढो कुझु सिखाए सघंदा आहिनि। जेका नंढा नंढा ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि खे पालण, हिकु नंढो ॿार कीअं हुनजो शरीर वॾो थींदो आहे, कीअं केॾी सारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि ॿारनि सां गॾु, त माउ पीउ केॾो सिखंदो वेंदो आहे। अगरि ख़ुशी ख़ुशी सां ॿार खे पाले त ॾाढो कुझु सिखी वञे। हिकु घर गृहस्थी हलाइण, घर संभालण वारी माई ऑलराउंडर ठही सघंदी आहे, अगरि वो ख़ुशी ख़ुशी सां सुठी रीति संभाले त। न घर खे अगरि तव्हां संभालो त मैनेजर ठही वेंदो, लेकिन अगरि तव्हां सुठी रीति घर खे संभालो त। घर में जेको आहे ॾिसो, तव्हां पंहिंजे पति साइड वारनि खे बि ख़ुशि रखो, तव्हां पंहिंजे साइड वारनि खे बि ख़ुशि रखो। अॼुकल्ह जी लेडीस पंहिंजे पीअर घर वारनि सां सुठी रहंदियूं आहिनि, पर पंहिंजे पति वारनि सां उहो ठही न पाईंदियूं आहिनि। त छो जी मैनेजमेंट नथो अचे, सभिनि सां स्वभाव संस्कार मैच नथो करणु अचे। न अगरि ॾिसो, अगरि कंहिंजे घर अगरि कंहिंजी नुंहुं हूंदी, हुनजी भेण अचे त हुनजी शिकिल ॾिसो, अगरि हुनजे पति जी भेण अचे त हुनजी शिकिल ॾिसो, त अंतर न हुजणो खपे। तॾहिं सम्झो असां घर खे सुठी रीति हलाए था सघूं। त हालांकि माण्हू चईंदा भई हीअ आई आहे, मुंहिंजी भेण आई आहे त मूंखे कमु न करणो पवंदो, हाणे मुंहिंजे पति जी भेण आई आहे त मूंखे कमु करणो पवंदो। छा कंदो हिकु इंसान, छा खाईंदो, है न। अॼुकल्ह त वैसे ई सभु ॿाहिरां ई मंगाईंदा आहिनि, बसि घर में थोरा ॾींहं रहंदा, कपिड़ा बि मायूं थी धोअनि, झाड़ू पोचा बि उहो थी करनि, सभिनि खे अलॻि अलॻि कमरा बि आहिनि, त बि तव्हांखे उन्हनि जे अचण में तव्हांखे प्रॉब्लम छा थी, है न। छो जी माण्हुनि खे इहे सम्झणु आहे कि असांखे दुआयूं वठंदासीं न, तॾहिं असां जीवन में ख़ुशि रहंदासीं। अॼु माण्हू सोचे थो पढ़ाई लिखाई ऐं पैसे सां ई ख़ुशी ईंदी आहे, इहा सभिनि खां ग़लति ॻाल्हि आहे। जेसि ताईं तव्हां संबंध संपर्क में, हिक ॿिए जे संबंध संपर्क में ईंदे हुए हिक ॿिए सां सुठी रीति न हलंदव, दुआयूं न वठंदव न, त तव्हांजो जीवन व्यर्थ आहे। तव्हां करोड़ कमायो, तव्हां वॾी डिग्री वठो, लेकिन अगरि तव्हां कंहिंजी दुआ न वठी त तव्हांजो जीवन वेस्ट आहे।
समझो के ॿार पढ़ी 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 चलो कंहिंसां बि न मिलियो, कोई बि संबंध न रखियईं, पढ़ी लिखी करे ॾाढो वॾो ऑफिसर ठही वियो। लेकिन ऑफिसर ठहण खां पोइ बि अगरि उहो कमाए ऐं ख़ुदि ई खाए, ख़ुदि ई ऐश कंदो रहे, त हुन ख़ुदि जो जीवन त सुठो जिए, मतिलबु ठीकु आहे। लेकिन हुन ॿियनि जे संबंध संपर्क में अची करे के सुख ॾिनई, चलो पैसो कमाई, चलो हुन सां के सुख ॾिनई न। अगरि उहा गृहस्थी बि ठातई, हुन पंहिंजे ॿार पत्नी खे बि सुख न ॾिनई, पंहिंजे माउ पीउ खे बि ख़ुशी सुख न ॾिनई, बसि ख़ुदि ई पढ़ी लिखी कमाए करे ऐं जीवन जिए थो, त उहो वेस्ट आहे न। त हिन समय मनुष्य ई त सोचे थो मां खावां पहिरियों, मां खायां, मुंहिंजो परिवार खाए, बाक़ी सभु वञनि भाड़ में। परिवार में बि लिमिटेड। पत्नी चईंदी बसि मां, मुंहिंजो पति ऐं मुंहिंजा ॿार, बसि ज्यादा से ज्यादा मुंहिंजी मम्मी या मुंहिंजो पीअर घर वारा, हा भई उहो सुठा आहिनि। त छा अॼुकल्ह जी नुंहुं दुआयूं वठंदी न, त ॾिसो जीवन छा थी। भले चइण में आहे कि हा चलो हुनखे ससुराल वारा परेशान कंदा अथसि, लेकिन काथे न काथे त छोरी जी बि ग़लती हूंदी आहे, ईअं थोड़ी कोई परेशान कंदो, या हिन जन्म या पिछले जन्म। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में न ॿारनि खे बि शुरू खां ई सेखायो। भई कोई आए हुनखे पाणी गिलास, वो कहिड़े बि भाव सां आयो आहे, असांखे हुनखे न पतो आहे। असांखे त भॻवानु चए थो भई घर में कोई बि अचे शांति सां, भई तव्हां पंहिंजी शुभ भावना सां हुनखे जो तव्हां ख़ातिरी करे सघंदा आहियो करो, ठीकु आहे। तव्हांजे घर में जो बि माण्हू आहिनि, कहिड़ा बि आहिनि, भले कहिड़े बि स्वभाव संस्कार वारा आहिनि, तव्हांखे कंहिंजे लाइ बुरो न सोचणो आहे, बुरो न ॻाल्हाइणो आहे, बुरो न करिणो आहे न। असां पंहिंजी सोच ते सुठा रहूं, पंहिंजे बोल में सुठा रहूं, पंहिंजे कर्मनि में सुठा रहूं, पोइ साम्हूं वारो आपे ई परिवर्तन थींदो। न बि थींदो त कम से कम असांजे मथां पाप त न पईंदो न। भई नुंहुं छा बि करे थी, कीअं बि करे थी, जो बि करे थी, है न, मां त हुन सां सुठी रीति ॻाल्हायां न, मां त हुन सां प्यार सां ॻाल्हायां, मां त हुनजे लाइ सुठो सोचां, मां छो हुनजी बुराई करां ॿियनि सां। न त कजो सॼो साल सॼा माण्हू उमिरि श्राद्ध ई कंदा था रहनि, ही श्राद्ध छो था करनि? छो जी जीते जी कोई न कोई पाप थी वेंदो आहे, जीते जी कोई न कोई ग़लती थी वेंदी आहे। चईंदा न पितृ दोष लॻल अथसि, मातृ दोष लॻल अथसि, अलाए कहिड़ो कहिड़ो दोष वेही माण्हू पूजाइन में हुते ख़र्चो थो करे। तंहिंखां त माउ पीउ जो बि ठाहे ॾिनो आहे, जो बि कयो आहे, जेसि ताईं जीअनि, ॾियनि पैसा ठीकु आहे, न ॾियनि त भई तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणो। फालतू में हुननि जे मरण खां पोइ बि असां दोष धोईंदा रहूं, त इहे ठीकु थोड़ी आहे न। ससु तां ठहे थी ठीकु आहे, नथी नहे त साइड में थी वञो, घर छॾे न वञो, पर कम से कम हुनखे, असां त कम से कम हुन सां हुन जे लाइ बुरो न सोचूं, न ॻाल्हायूं, न कमु करूं, न नुंहुं जी न ससु करे, न ॿार करनि, न माउ पीउ करनि। अगरि इंसान इहे सम्झी वियो पोइ त श्राद्ध त कोई हिसाब किताब ठहींदो ई न, पोइ कोई बोझ रहंदो ई न आहे, त श्राद्ध करण जो मतिलब ई न थियो। फालतू मरण खां पोइ माण्हू एॾा श्राद्ध थो करे, एॾा रोटियूं थो ठाहे, एॾा हुनजा गुणगान थो करे, तंहिंखां त जीते जी सभु मिली जुली करे रोटी खाओ न। कोई कंहिंजो हूंदा आहिनि कि जीते जी माण्हू हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसे, हिक ई परिवार में, ऐं मरण खां पोइ माण्हू साथ में तीसरो थो मल्हाए, 12हों थो मल्हाए, 12 ॾींहं साथ थो रहे। अरे जीते जी हिक ॿिए सां गॾु रही करे खाई पी सभिनि जी दुआयूं वठो, मरण खां पोइ छा था टियों ॿारों। कोई माण्हू ईअं शादी में न वञे कंहिंजे फंक्शन में, लेकिन मरण खां पोइ वेंदो, हुनजे सर ते वेंदो, पोइ हुनजे तीसरे ते वेंदो, पोइ 12 ते वेंदो, न न माण्हू छा चईंदा, भई
उहो सोचो न भई जीते जी तव्हां हिक ॿिए सां सुठी रीति न रहियो, मरण खां पोइ इहे सभु करो था, फालतू आहे न। त हिन में मतिलबु असांखे सम्झणो खपे कि असां में सम्झ घटि आहे, असांखे सुधरणो आहे। उहो सुधरदासीं कॾहिं, जॾहिं असां पंहिंजी सोच बोल कर्मनि खे ॾिसंदासीं, जांचदासीं। ऐं हमेशह ई यादि रखो, जीवन में कोई बि कहिड़ो बि माण्हू आहे, कोई बि परिस्थिति आहे, भई हिन सां मां कुझु न कुझु सिखाई त थी। पंहिंजो लक्ष्य रखो, असांखे कंहिंजे लाइ बुरो न सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करणो आहे, बसि न। तॾहिं असां हल्का रहंदासीं। तॾहिं जॾहिं असांजी आत्मा शरीर छॾे करे वेंदी न, त फटाफट असांखे ॿियो जन्म मिली वेंदो। सतयुग में आत्मा हिते शरीर छॾे ऐं ॿिए सेकेंड ॿिए गर्भ में हली वई। छो जे कोई हिसाब किताब हूंदो न आहे, मोह हूंदो न आहे। हिते त माण्हू अगरि जीते जी सभु कुझु पंहिंजे मन सां सभिनि खे न ॾेई वियो, त मरण खां पोइ बि हुनखे अलाए छा 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 यादि ईंदो, भटकदी रहंदी हुनजी आत्मा, पोइ माण्हू बि परेशान थींदा। थींदो न, अगरि कंहिंजो प्रॉपर्टी, कंहिंजो घर माण्हू छीने झपटे करे, त हुनजी आत्मा त भटकदी आहे न। हुनजी आत्मा त शरीर छॾंदी, कंहिंखे बुरो सोचे करे छॾंदी, त कोई फ़ाइदो न आहे। है न, अॼु कंहिंजी नुंहुं अगरि सस खे परेशान करे कढी करे, सम्झो हुनजी ससु शरीर छॾे बि छॾे, लेकिन अंत ताईं त हुन आत्मा हुनखे लाइ बुरो सोचे करे शरीर छॾे न, त छा उहा आत्मा ख़ुशि रहंदी हुनजी नुंहुं? त ईअं असांखे पहिरों खां ई सम्झणो खपे, अहिड़ा पैसा कहिड़े कम जा जंहिंजे कारण असांजो जीवन ई ख़राब थी वञे। न त बाबा असांखे चवनि था कि जीवन जीअण सिखो। सिर्फ़ पाठ पूजा करण, आरतियूं करण, मूर्ति पूजा करण, ग्रंथ पूजा करण सां ज्ञान न ईंदो आहे। जेसि ताईं हर हिकु ॻाल्हि खे सम्झंदा न, सिखंदा न, जीवन में परिवर्तन न लाईंदा, तेसि ताईं तव्हां केतिरो बि कुझु करो भक्ति में कोई फ़ाइदो न आहे। एॾा माण्हू भक्ति कंदे हुए बि माण्हू दुख में एॾो दुखी थो थी वञे, हाय हाय थो करे, त काथे त असां में कमी हूंदी न, तॾहिं त असां हुन शक्तिशाली स्टेज ते नथा पहुचूं न। त हुनजी कमी आहे छो जे असां में ज्ञान न आहे। त ज्ञान धारण करो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, परिस्थितियुनि खे शिक्षक सम्झी उन्हनि सां पाठ पढ़ण वारा अनुभवी मूर्त ठहो। बाबा चवनि था कोई बि परिस्थिति में घबराइण जी बजाए थोरो समय जे लाइ हुनखे शिक्षक सम्झो। परिस्थिति असांखे अनुभवी ठाहींदी आहे। हिकु त असां में सहन शक्ति वधाईंदी आहे, ॿियो कोई बि परिस्थिति अचे त असांखे सामनो करण जी शक्ति असां में वधंदी आहे। त इहे ॿई पाठ पढ़ी करे अनुभवी थियो, है न। कोई बि ॻाल्हि सां डिॼणो न आहे असांखे। ॻाल्हि आई आहे त वेंदी बि, असां छो हुनखे यादि करे ज्यादा सोचे पकड़े वियूं। त बाबा चवनि था तव्हां त चईंदा आहियो सभु कुझु मुंहिंजो आहे, भॻवान जो आहे, त कोई ॻाल्हि अची बि वई त भॻवान खे ॾेई छॾिजो, तव्हां छो टेंशन कंदा आहियो। त भॻवान हवाले करे छॾो त सभु ठीकु थी वेंदो। भॻवान स्वयं चए थो तव्हां में शक्ति न आहे न, इन करे मूंखे ॾियो, मां पाण ई सभु ठीकु करे छॾियां। स्लोगन आहे, जंहिंजो मिज़ाज मिठो हूंदो आहे उहो कॾहिं भूल सां बि कंहिंखे दुख न ॾींदो आहे। न अहिड़ो इंसान आहे न सदा ख़ुदि सां ॻाल्हाईंदो रहंदो, ख़ुदि खे ई सम्झाईंदो रहंदो। मतिलबु जेको मिठा माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि जी बुद्धि सुठी हूंदी आहे।
उन्हनि जे मन में बि वीचार ईंदा आहिनि हीअ अहिड़ी आहे अहिड़ी आहे अहिड़ी आहे, लेकिन उन्हनि जी बुद्धि सुठी हूंदी आहे, जो उन्हनि जी बुद्धि चईंदी आहे, मन खे चईंदी आहे न न कोई ॻाल्हि कोन्हे, सुठी आहे, ॾिस हिन सां गॾु केॾो दुख आहे, वीचारी दुखी आहे न इन करे ई ॻाल्हाए थी। त इहे असांजो मन, अगरि असांजी बुद्धि सुठी हूंदी न, बुद्धि सुठी कॾहिं हूंदी जॾहिं असांजी बुद्धि में ज्ञान हूंदो। त तव्हां जेको बि ॿुधंदा आहियो पढ़ंदा आहियो न, हुनखे बुद्धि में विहारो। सिर्फ़ु ॿुधी करे ॾिसी करे ख़ुशि न थियो, हुनखे बुद्धि में हुन ॻाल्हि खे विहारो। तॾहिं कोई बि ॻाल्हि ईंदी त मन में अगरि फालतू वीचार बि हूंदो त बुद्धि चईंदी न न ॾिस हीअं आहे हीअं आहे। त अहिड़ो माण्हू कॾहिं क्रोधित थींदो ई न आहे, कॾहिं कंहिंखे दुख ॾींदो ई न आहे, छो जो हुनजी बुद्धि सुठी हूंदी आहे। त अहिड़ो माण्हू एकांत में ख़ुदि खे ई सम्झाईंदो, मन खे सम्झाईंदो रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।